हे थोड़ो सो पंहिंजी ॻाल्हियुनि जे सिलसिले खे नया रुख ॾियूं था, नया साइट्स ॾियूं था, नया डायरेक्शन्स ॾियूं था। ज़ीनत साहिबा, तव्हांखे स्टार्ट करणु चाहियां थी। माशाल्लाह सां जेतिरो कुझु तव्हां लिखियो आहे, तव्हांजा लफ़्ज़ ख़ूबसूरत जेके असां पढ़िया आहिनि, उन्हनि लफ़्ज़नि जे बारे में थोरो सो ॼाणणु चाहियां थी। इन जो जनम कीअं थियो आहे? इन जो जनम ईअं थियो आहे जो माना किताब पढ़ंदी मां जाम हुयसि। माना मुंहिंजो जेको तालुक़ु रहियो, मुंहिंजो बाबा साईं राइटर आहे ऐं उन नंढे हूंदे असांखे जेको आहे सो भिटाई जा बेत जेके आहिनि उहे पढ़ी उन्हनि जूं मानाऊं सम्झाईंदो हो ऐं असांखे ॾुखियाई थींदी हुई पढ़ण में, लफ़्ज़नि खे सम्झण में, त हुन हिकु हिकु लफ़्ज़ जी माना असांखे सेखारी। त उहा जेको असांजे जीअं चइजेसि त सुती जीअं प्यारबी आहे, त उहा उन बाबा साईं उहा सुती असांखे प्यारी ऐं उन सां गॾु उन तमामु बहितरीनु असांखे लिटरेचर ॾिनो ऐं पंहिंजो सिंधी लिटरेचर जंहिंमें शाइरी बि हुई, नाविल बि हुया, त आखाणियूं बि हुयूं। उहे सभु असां माना जंहिं दौर में छोकिरियूं जेके आहिनि से पंहिंजे लाइ ॾाज जमा कंदियूं आहिनि ऐं पंहिंजे लाइ माना ज़िंदगी जा सपना ॾिसंदियूं आहिनि, उन दौर में असां लिटरेचर खे पढ़ियो ऐं लिटरेचर पंहिंजे अंदरि विधो ऐं असां पंहिंजी धरतीअ सां मुहबत जा जेके आहिनि से गीत उहे ॻाईंदा हुआसीं ऐं उहे पढ़ंदा हुआसीं। ईअं थींदे थींदे हिकिड़ो इहो जनम पैदा थी वियो। अच्छा, तव्हां हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त जंहिं वक़्त में छोकिरियूं पंहिंजो ॾाज जमा कंदियूं आहिनि, मूंखे बि ईअं लॻे थो त तव्हांजो सभिनी खां बहितरीनु अगरि जे ॾाज जी ॻाल्हि कजे न, त तव्हां सभिनी खां बहितरीनु पंहिंजी न्याणी खे, पंहिंजी धीउ खे जेको ॾाज ॾेई सघो था उहो इल्मु, अदब, तहज़ीब आहे। तव्हां केतिरो बि तव्हां करोड़नि जूं शयूं वठी छॾियो न, वरी बि उन जो जेको तव्हां इहे टे शयूं तव्हां पंहिंजी धीउ खे ॾींदो एंड कॉन्फिडेंस ऑल्सो, इहो ॾाढी इहे जेके शयूं आहिनि न, नंढियूं नंढियूं शयूं, इहो अगरि तव्हांजी न्याणी में आहे त शायदि उन्हनि खे उहो करोड़े रुपए जे जहेज़ जी ज़रूरत कोन पवंदी। सो इहा वाक़ई सही ॻाल्हि आहे त असांखे बेसिकली असांखे माइंड सेट चेंज करिणो आहे। द मोमेंट असांखे ख़बर पवंदी आहे त जी धीउ घर में अचण वारी आहे, असां कुझु न कुझु रखणु शुरू करे छॾंदा आहियूं। हा, कुझु न कुझु जमा करणु शुरू करे छॾंदा, जी वॾी थींदी त हुनखे कमु ईंदो। छो न उहो जेका जमा पूंजी आहे उहा उनजी तरबियत ते एतिरी ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां ख़र्च कयो। ऐं बाबा अक्सर अम्मा खे इन ॻाल्हि ते बि काफ़ी टोकींदो हो जो अम्मा असां वटि सिंधीअ में मोस्टली इन ॻाल्हि ते घणो बहस थींदो हुयो त का बि शइ सुठी ईंदी त अम्मा चवंदी इनखे रखी छॾियो, आई वेल कमु ईंदी। त असां भेरूं भाउर सभु चिड़ंदासीं, अम्मा उहा आई वेल कॾहिं ईंदी? पोइ वरी उहो कावड़ में चवंदी इहे तव्हांजे लाइ ॾाजनि में कमु ईंदी। त बाबा चवंदो त इहे सड़ी खपी वेंदियूं, इन्हनि खे इस्तेमालु कर ऐं जेसीं ताईं माना जेके लम्हा ज़िंदा आहियूं उन्हनि शयुनि में असां जी वठूं, पोइ वरी ख़तमु थी वेंदासीं त पोइ इन्हनि शयुनि जी कहिड़ी वैल्यू हूंदी। त पोइ असां जेको आहे सो पोइ जॾहिं माउ थियसि ऐं मूं इहो लफ़्ज़ पंहिंजे घर में इस्तेमालु करणु शुरू कयो त मुंहिंजा ॿार अञा ताईं मूंखां पुछंदा आहिनि अम्मा इहा वेल कॾहिं ईंदी? कॾहिं ईंदी? अच्छा, इहो बि ॾाढो ख़ूबसूरत हिकु तव्हांजी ट्रांज़िशन आहे। जॾहिं तव्हां हिकु धीउ मां हिकु माउ ठहियो था ऐं ख़बर ई कोन पवंदी आहे त जंहिं शइ जे लाइ तव्हां पंहिंजी मदर खे टोकींदा आहियो उहे सभु शयूं तव्हां पाण ई करे रहिया आहियो। बिल्कुलु। हा, ऐं तव्हां पंहिंजी मदर्स खे अक्सर तव्हां इहो ॿुधंदे तव्हां ॾिठो हूंदो त तव्हांजी मदर सां जॾहिं तूं पाण माउ थींदी न पोइ तोखे ख़बर पवंदी। ऐं उहो एक्चुअली जॾहिं इंसानु उन फ्रेम में ईंदो आहे न, ख़बर तॾहिं ई पइजी वेंदी आहे। बिल्कुलु। ऐं मुंहिंजे लाइ ख़ुशनसीबी इहा आहे त मुंहिंजा ॿार मूंसां ॾाढा फ्रेंडली आहिनि ऐं माना मूंखे जेको हिकिड़ो माउ में हिटलर वारो जेको हूंदो आहे त बसि उथारणु ऐं रड़ियूं करणु, इहो त कुझु हिकिड़ो फेज़ अहिड़ो बि आयो जो जेके थोरा वॾा ॿार आहिनि उन्हनि जे टाइम ते काफ़ी कावड़, गुस्सो ऐं उहो निकिरंदो। उन खां पोइ वरी जेके ॿिया ॿार आया त उन्हनि सां वरी बिल्कुलु मां कूल थी वियसि। त हाणे ॿारनि में उहा जेलसी आहे त असांखे बि उहो हिटलर पढ़णु खपे जेको हिननि नंढनि सां तूं नथी करी। त इहे सभु शयूं जेके आहिनि से वक़्त सां गॾु गॾु जेॾी महिल इंसान में जे नज़रियो चेंज थींदो आहे, शऊर ईंदो आहे, त उहे शयूं वरी पोइ थोड़ियूं पासे ते थींदी वेंदियूं आहिनि। बिल्कुल। अच्छा, यहाँ तो हम इमरान से हम यहाँ वो उस लैंग्वेज की बात कर रहे हैं जो मदरहुड की लैंग्वेज है और जो आपके बच्चे ही समझ रहे होते हैं ना। कभी कभार ऐसा लगता है बाहर की दुनिया को ऐसा लगता है जी इनकी मदर तो बड़ी स्ट्रिक्ट है या बड़ी सॉफ्ट नेचर की मदर है इनकी, लेकिन उस बच्चे को ये असलियत पता होती है कि क्या वो आया ऐसी है या नहीं है, या वो
बहुत, क्योंकि ज़ाहिर है सख्ती हर मदर करती है, लेकिन मोहब्बत जो है वो माँ से ज़्यादा तो मुझे नहीं लगता कोई कर सकता है। तो इसी तरह जिस तरह हम मदरहुड की लैंग्वेज की बात कर रहे थे, म्यूज़िक की भी कई लैंग्वेजेस हैं जो हमें नज़र आई। कोई ऐसी म्यूजिक, और आप लोग तो शायद समझते भी होंगे, किसी पे गुस्सा आ गया तो वैसी म्यूजिक कर दी। हाजी भाई आपने तो एक्सपीरियंस किया ना, कि किसी से बात नहीं बनी तो उसको वैसी म्यूजिक दे दी, और किसी से बात बन जाए तो हो क्या ही म्यूजिक है।